अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, हिते अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमुन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान नेवल अकेडमी में 117 मिडशिपमैन ऐं 25 शॉर्ट सर्विस कमीशन कोर्स जी पासिंग आउट परेड जी तक़रीब खे ख़िताब कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो त खेसि ख़ुशी थी आहे त अॼु कमीशनिंग परेड में औरत कैडेट्स बि शामिल आहिनि। वज़ीर आज़म कमीशन हासिल कंदड़ कैडेट्स ऐं मिडशिपमैन्स जी वालदेन खे मुबारकबाद ॾिनी। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो, जिते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीरनि संदसि इस्तक़बाल कयो।